खबर दींदासीं हालानी मां जब लाशारी जी खबर मौजूद। हालानी भरसा गोठ जमाल खान खासकली रवासी 15 साल निंगर ज़हीर खासकली बिन्हीं टंगन जे बीमारी सबब हलन फिरण खां कासिर बिस्तर ते पियल कंहिं बि घर जी साह न लधी। मुख़्तलिफ़ अस्पतालनि मां इलाज करायो आहे पोइ बि तबियत में सुधारो न आयो। ज़हीर जे भाउ सुराणे सिंध सां ॻाल्हाईंदे चयो त असां घर जो अलाह ताला खपाए इलाज करायो आहे, हाणे असां वटि कुझु बि न आहे बचियो। असां फ़ाका का शहर ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। लॉकडाउन हुजण करे बेरोज़गारी वधी वई आहे। असां ज़िंदगी मां तंग थी विया आहियूं। असां वटि हिन महिल कुझु बि न आहे जो नींगर जो इलाज करायूं। असां तक चूंडियल नुमाइंदनि ऐं वस वारनि खां अपील था कयूं त असांजी मदद करे नींगर जी ज़िंदगी बचाई वञे। मज़लूम मारवाड़नि जे हक़नि जो आवाज़ पहुचाए आला ऐवाननि ताईं। ॾिसंदा रहो